अस्सलाम वालेकुम। बाबा क्या हाल है? ठीक है हो? बेहो। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, पाण वटि हिते तकरीरी मुक़ाबिलो थिए पियो स्पीच कॉम्पिटिशन में, त ॿिया क्लास वारा वठनि पिया ऐं आउं चाहींदो तव्हांजी क्लास मां को हिसो वठे। केरु थो हिसो वठे? सभई था वठो या? अच्छा, तूं वठी थो? अच्छा, तो थी तो हिसो वठी थो बाबा या तो हिसो वठी थो? तो थी या तू ना बाबा, तू ना सही है। और तुम्हारी स्पीच क्या सुबह तो थोड़ा था क्या फराम होगा। फोटो में पानी गिला देखो प्यार। बाबा जी पुट। बाद स्कूल में तकरीरी प्रोग्राम बेले मास्टर मुझे ऐसो न थो रे। अच्छा वे माम को वठी रे न। हाँ वठी दो। केड़ो मास्टर केड़ो है? मास्टर अब्दुर्रहमान। अच्छा मास्टर अब्दुर्रहमान है। वो मसलो कोने हो गालाए तो। अब अरे खबर खैर तो है यार, परेशानी थी भैया। स्कूल जो मास्टर को ने अब्दुर्रहमान जी बेन छोकरन के हिस्सा दे पियो तकेड़िया। लखाने रे छोकरे के दिनई, अलाने रे छोकरे के दिनई, बाकी मुझे पुट के जगह कमियो को नहीं। उनके शौक है। अच्छा बस एतरी गाल है? हाँ यार एतरी गाल है। अरे बाबा तू परेशान न थी। पाकिस्तान लेवल ते ब्राइट होराइजन एक इदारो है जो तकरीरी मुकाबला करा रहो है, ठीक है ना। उनमें नंढे के चो तो हिस्सो वठे ऐं इनाम खटे ॾेखारे। अच्छा अहिड़ो इदारो खुलियो आहे छा? पोइ इन बारे में कुछ वधीक ॿुधाइजां यार, असांजे बच्चन जो कुछ थींदो। तो दोस्तों ब्राइट होराइजन एक बेहतरीन प्लेटफॉर्म है जिते तव्हांजो ॿार अॻियां निकिरी सघे थो। हिते ऑनलाइन तकरीरी मुकाबला कराया वेंदा। तव्हांजे ॿारनि खे हिन में पार्टिसिपेट ज़रूरु कराइजो। हिन में इनामात बि रखिया विया आहिनि। फर्स्ट प्राइज़ 5000 रुपया, सेकेंड प्राइज़ 3000 रुपया ऐं थर्ड प्राइज़ 2000 रुपया रखियो वियो आहे। तव्हां असांजे हिन व्हाट्सएप नंबर ते पंहिंजी फ़ोन में वीडियो रिकॉर्ड करे तव्हांजे ॿार जो असां ॾे मोकिलींदा। असांजा जजिस फ़ैसिलो कंदा त उनमें केतिरी क़ाबिलियत आहे। माना पाकिस्तान लेवल ते इन्हनि जी वीडियोस जेके आहिनि से ॾेखारिया वेंदा। यूट्यूब ते, इंस्टाग्राम ते, फेसबुक ते हिन खे पूरी दुनिया ॾिसंदी। त ॿारनि खे पंहिंजनि खे ज़रूरु पार्टिसिपेट कराइजो। वधीक मालूमात लाइ असांजो पेज ब्राइट होराइजन खे फॉलो ज़रूरु कजो।